ओम शांति। अॼु जी महिल तारीख़ आहे 15/5/2026। अॼु मिटा बाप था मीठे मीठे ॿार। ये दुनिया कब्रिस्तान थियणी आहे, हिन करे हिन सां दिलि न लॻायो, परिस्तान खे यादि करो। प्रश्न आहे, तव्हां ग़रीब ॿार जहिड़ो ख़ुशनसीब दुनिया में कोई बि न आहे, छो? उत्तराश्री, तव्हां ग़रीब ॿार ई डायरेक्ट उन बाब जा ठहिया आहियो जंहिंसां सदगति जो वरसो मिलंदो आहे। ग़रीब ॿार ई पढ़ंदा आहिनि, साहूकार यदि थोरा बि पढ़नि त उन्हनि खे बाप जी यादि मुश्किल सां रहंदी आहे। तव्हांखे त अंत ताईं बाप जे सवाइ ॿियो कुझु बि यादि न ईंदो। हिन करे तव्हां सभिनि सां ख़ुशनसीब आहियो, सो बाबा गारंटी था करनि। गीता, दिलि जो सहारो टुटी न वञे। ओम शांति। ॿारनि प्रति बाबा सम्झाईंदा आहिनि ऐं ॿार सम्झनि था कि बराबरि इहो ज़मानो हाणे क़ब्रिस्तान ठहिण वारो आहे। पहिरियों इहो ज़मानो परिस्तान हुयो, हाणे पुराणो थी वियो आहे। हिन करे हिननि खे क़ब्रिस्तान चईंदा आहियूं। सभिनि खे क़ब्र दाख़िल थियणो आहे। पुराणी चीज़ क़ब्र दाख़िल हूंदी आहे, अर्थात मिटी में मिली वेंदी आहे। इहे बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, दुनिया न ॼाणंदी आहे। कुझु विलायत वारनि खे मालूम हूंदो आहे कि क़ब्र दाख़िल थियण जो समय ॾिखाए में ॾींदो आहे। तव्हां ॿार बि ॼाणंदा आहियो, परिस्तान स्थापना करण वारो असांजो बाबा वरी खां आया आहिनि। ॿार इहे बि सम्झंदा आहिनि, अगरि हिन क़ब्रिस्तान सां दिलि लॻाई त घाटो पइजी वेंदो। हाणे तव्हां बेहद जे बाप सां बेहद जो सुख जो वरसो वठंदा आहियो, सो बि कल्प पहिरियों मुआफ़िक़। इहे तव्हां ॿारनि जी ॿुधी में हर क़दम रहणो खपे त यही मनमना भव आहे। बाबा जी यादि में रहण सां ई परिस्तान ई ठहींदा। भारत परिस्तान हुयो, ॿिया खंड परिस्तान न ठहींदा आहिनि। ये माया रावण जो पॉम्प आहे, ये थोरो समय हलण वारो आहे। ये कूड़ो शो आहे। कूड़ी माया, कूड़ी काया आहे न, ये पिछाड़ी जो भपको आहे। हिन खे ॾिसी करे सम्झंदा आहिनि स्वर्ग त हाणे आहे, पहिरियों नर्क हुयो। वॾा मकान ठाहींदा रहंदा आहिनि। इहे 100 वर्ष जो शो आहे। टेलीफोन, बिजली, एरोप्लेन आदि इहे सभु 100 वर्ष जे अंदरि ठहींदा आहिनि। केतिरो शो आहे, हिन करे सम्झंदा आहिनि स्वर्ग त हाणे आहे। दिल्ली पुराणी शाह हुई, हाणे नई दिल्ली केॾी सुठी ठही आहे। नाम ई रखियो आहे न्यू दिल्ली। बापू जी चाहींदा हुया नई दुनिया राम राज्य परिस्तान थिए। इहे त टेम्पररी पॉम्प आहे। माण्हू इहे सम्झंदा आहिनि हाणे जी दिल्ली खे नई दिल्ली चईंदा आहिनि, लेकिन असली में वो परिस्तान नई दिल्ली कहिड़ी हूंदी उहो त कंहिंखे पतो ई न आहे, है न। हू त बाबा खे पतो आहे ऐं बाबा जे ॿारनि खे। इहे त टेम्पररी पॉम्प आहे। केतिरा वॾा मकान, फाउंडेशन आदि ठाहींदा आहिनि। इन खे आर्टिफिशियल स्वर्ग चइबो आहे, अल्पकाल जे लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो इन जो नाम कोई स्वर्ग न आहे, इन जो नाम नर्क आहे। नर्क जो बि हिकु शो हूंदो आहे न, इहा अल्पकाल जो शो आहे। इहा हाणे वियो की वियो। हाणे बाबा ॿारनि खे चईंदा आहिनि, हिकु त शांतीधाम खे यादि करो। इहे सभु मनुष्य मात्र शांती खे ढूंढंदा रहंदा आहिनि। किथां खां शांती मिलंदी आहे? हाणे इहो सुवाल त सॼी दुनिया जो आहे कि दुनिया में शांती कीअं थिए। मनुष्यनि खे पतो न आहे कि असां सभु वास्तव में शांतीधाम जा रहण वारा आहियूं। असां आत्मायूं शांतीधाम में शांति रहंदा आहियूं, पोइ हिते ईंदा आहियूं पाठ वॼाइण। सो बि तव्हां ॿारनि खे मालूम आहे। हाणे तव्हां पुरुषार्थ करो था सुखधाम वञण वाया शांतीधाम। हर हिक जी ॿुधी में आहे असां आत्मायूं हाणे वेंदासीं पंहिंजे घर शांतीधाम। हिते त शांती जी ॻाल्हि न थी सघंदी आहे। इहे त आहे ई दुखधाम, सत्युग पावन दुनिया, कलयुग पतित दुनिया। हिन ॻाल्हियुनि जी सम्झ हाणे तव्हां ॿारनि खे आहे। दुनिया वारा त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हांजी ॿुधी में आयो आहे बेहद जो बाप असांखे सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि। पोइ कीअं धर्म स्थापक अची करे धर्म कंदा आहिनि, धर्म स्थापना कंदा आहिनि। हाणे सृष्टि में केतिरो था मनुष्य आहे,
भारत में बि थोड़ा आहिनि। भारत जॾहिं स्वर्ग हुयो तॾहिं ॾाढा साहूकार हुया, ॿियो कोई धर्म न हुयो। तव्हां ॿारनि खे रोज़ु रिफ्रेश कंदा आहिनि। बाबा ऐं वर्से खे यादि करो। भक्ति मार्ग में भी यह हलल आयो न, हमेशा उंगली ॾेखारींदा आहिनि कि परमात्मा खे यादि करो। परमात्मा अथवा अल्लाह उते आहे, परंतु सिर्फ़ु ईअं ई यादि करण सां कुझु न थींदो। उन्हनि खे इहो पतो न आहे कि यादि सां छा फ़ाइदो थींदो, उन सां गॾु असांजो छा संबंध आहे। ॼाणंदा ई न आहिनि। दुख जे समय पुकारंदा आहिनि, हे राम, आत्मा यादि कंदी आहे, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि सुख शांती कंहिंखे चइबो आहे। तव्हांजी ॿुधी में ईंदो आहे असां सभु हिकु बाप जी संतान आहियूं, त पोइ दुख छो थियणो खपे। ॿीहर जे बाप सां सदा सुख जो वरसो मिलणो आहे। इहे बि चित्र में क्लियर आहे न। भॻवानु आहे स्वर्ग जी स्थापना करण वारो, हेवनली गॉड फादर आहे न। उहे ईंदा बि भारत में आहिनि, परंतु इहे कोई सम्झंदा न आहिनि। देवी देवता धर्म जी स्थापना जॾहिं संगम ते थींदी, सतयुग में कीअं थींदी, परंतु इहे ॻाल्हियूं ॿिया धर्म वारा ॼाणंदा ई न आहिनि। इहे त बाबा ई नॉलेजफुल आहिनि, सम्झाईंदा आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म कीअं स्थापना थींदो। सतयुग जी आयु लाखों वर्ष रहण सां ॾाढो दूर करे छॾींदनि। तव्हां ॿारनि खे चित्रनि ते सम्झाइणो आहे। भारत में न लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। इन्हनि कीअं कॾहिं इहे राज्य पायो, इहा न ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि इहे सतयुग जा मालिक हुया। उन्हनि जे अॻियां वञी करे भीख मांगंदा आहिनि त अल्पकाल जे लाइ कुझु न कुझु मिली वेंदो आहे। कोई दान पुण्य कंदा आहिनि, उन्हनि खे बि अल्पकाल जे लाइ मिली वेंदो आहे। ग़रीब पंचायत जे मुखी खे एतिरी ख़ुशी रहंदी आहे जेतिरी साहूकार मुखी खे। ग़रीब बि पंहिंजे खे सुखी सम्झंदा आहिनि। बॉम्बे में ॾिसो ग़रीब माण्हू कीअं कीअं स्थाननि ते रहंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो, पर करोड़पति आहिनि परंतु केतिरा दुखी आहिनि। हाणे तव्हां चईंदा असां जहिड़ो ख़ुशनसीब ॿियो कोई न आहे। असां डायरेक्ट बाप जा ठहिया आहियूं, जंहिंसां सदगति जो वरसो मिलंदो आहे। वॾा वॾा आदमी कॾहिं बि ऊंच पद पाए न सघंदा। जो ग़रीब आहे उहो साहूकार ठही वेंदा आहिनि। पढ़ंदा तव्हां आहियो। जो ग़रीब आहिनि उहे साहूकार ठही वेंदा आहिनि। पढ़ंदा तव्हां आहियो, उहो त अनपढ़ आहिनि, है न। करे करे थोड़ा पढ़ंदा बि त बि बाप जी याद में रही न सघंदा। करे करे थोड़ा पढ़ंदा बि त बि बाप जी याद में रही न सघंदा आहिनि। केरु साहूकार। अंत में तव्हांखे सवाइ बाप जी ॿियो कुझु यादि न हुजे। ॼाणंदा आहियो हीअ सभु क़ब्रिस्तान थियणो आहे। ॿुधी में रहणो खपे। हीअ त असां धंधो आदि कंदा आहियूं थोरे समय जे लाइ। धनवान माण्हू धर्मशाला आदि ठाहींदा आहिनि, उहो कोई धंधे जे लाइ न ठाहींदा आहिनि। जिते तीर्थ उते धर्मशाला न हुजे त किथे रहनि। इन करे साहूकार माण्हू धर्मशाला ठाहींदा आहिनि। ईअं न कि वापारी माण्हू अची करे वापारु करे। धर्मशाला तीर्थ स्थाननि ते ठाहे बि आहे। हाणे तव्हांजो सेंटर वॾे ते वॾो तीर्थ आहे। तव्हांजे सेंटर जाते जाते उते वॾा वॾा तीर्थ आहिनि। जाते जाते आहिनि उहे वॾा वॾा तीर्थ आहिनि, जाता का मनुष्य खे सुख शांति मिलंदी आहे। तव्हांजी गीता पाठशाला वॾी आहे। इहा सोर्स ऑफ इनकम आहे सभिनि खां तव्हांजी। इन सां तव्हांजी ॾाढी आमदनी थींदी आहे। तव्हां ॿारनि जे लाइ इहा धर्मशाला आहे। बाप अचवनि था। तव्हांजी गीता पाठशाला वॾी आहे। इहा सोर्स ऑफ इनकम आहे। इन सां तव्हांजी आमदनी थींदी आहे। तव्हां ॿारनि जे लाइ इहा बि धर्मशाला आहे। वॾे ते वॾो तीर्थ। तव्हां बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठंदा आहियो। इन जहिड़ो वॾे ते वॾो तीर्थ कोई हूंदो न आहे। उन तीर्थनि ते वञण सां तव्हांखे कुझु बि मिलंदो न आहे। इहो बि तव्हां सम्झंदा आहियो। भॻत माण्हू वॾा प्रेम सां मंदर आदि में चरणामत वठंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असांजो हृदय पवित्र थी वेंदो।
परंतु त पाणी आहे हिते त बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त वरसो मिलंदो। हाणे बेहद जे बाप सां तव्हांखे अविनाशी ज्ञान रतन जो खज़ानो मिलंदो। अक्सर करे शंकर वटि वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि अमरनाथ पार्वती खे कथा ॿुधाई, तॾहिं चईंदा आहिनि भर दे झोली। तव्हां अविनाशी ज्ञान रत्ननि सां झोली भरंदा आहियो, बाक़ी अमरनाथ कोई हिक खे थोरी वेही करे कथा ॿुधाईंदो। ज़रूरु ॾाढा हूंदा, उहे मृत्यु लोक में ई हूंदा। सूक्ष्म मतन में कथा ॿुधाइण जी दरकार ई न आहे। अनेक तीर्थ ठाता अथनि, साधु संत महात्मा आदि ॾेर वेंदा आहिनि। अमरनाथ ते लाखों आदमी वेंदा आहिनि। कुंभ जे मेले में गंगा सनानु करणु सभिनि खां जास्ती वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां पावन ठहींदासीं। ईअं सम्झंदा आहिनि कि असां तीर्थनि ते वञी करे पावन ठहींदासीं। वास्तव में कुंभ जो मेलो इहो आहे। मेलो त जन्म जन्मांतर कंदा आहिनि, परंतु बाप चईंदा आहिनि असां वापसि पंहिंजे घर कोई वञी न सघंदा, छो जी जॾहिं आत्मा पवित्र ठहे तॾहिं वञी सघे, परंतु अपवित्र थियण जे कारण सभिनि जा पंख टुटल आहिनि। आत्मा खे पंख मिलिया, योग में रहण सां आत्मा सभिनि खां तिखी उड़ंदी आहे। कोई जो हिसाब किताब लंडन में अमेरिका में हूंदो त झटि उड़ंदा, हुते सेकेंड में पहुची वेंदा, लेकिन मुक्ति धाम में त जॾहिं कर्मा थी थिए तॾहिं वञी सघंदी आहे आत्मा। तेसि ताईं हिते ई जनम मरण में ईंदी आहे। जीअं ड्रामो टिक टिक हलंदो आहे, आत्मा बि ईअं टिक टिक थी इहा वई। आत्मा बि ईअं आहे, टिक थी इहा वई। हिक जहिड़ी तिखी, हिन जहिड़ी तिखी ॿियो कोई चीज़ न हूंदी आहे। ढेर जा ढेर सभु आत्मायूं मूल वतन में वञण वारियूं आहिनि। आत्माउनि खे काथे खां काथे पहुचण में देरी न लॻंदी आहे। मनुष्य ये ॻाल्हियूं सम्झंदा न आहिनि। तव्हां ॿारनि जी ॿुधी में ईंदो आहे कि नई दुनिया में ज़रूरु थोरी आत्मायूं हूंदियूं, ॿियो हुते सभु सुखी हूंदा। उहे ई आत्मायूं हाणे 84 जन्म भोगे ॾाढो दुखी थी। तव्हांखे सॼे चक्र जो मालूम पियो, तव्हांजी बुद्धि हलंदी आहे, ॿियो कोई मनुष्य मात्र जी बुद्धि न हलंदी आहे। प्रजापिता ब्रह्मा बि ॻायल आहे। कल्प पहिरियों बि तव्हां हीअं ब्रह्म कुमार कुमारियूं ठहियो। तव्हां ॼाणंदा आहियो कि असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहियूं। असां द्वारा बाबा स्वर्ग जी स्थापना कराइनि था। जॾहिं नंबरवार पुरुषार्थ अनुसार लाइक़ु ठही वेंदा त इहे पुराणी दुनिया जो विनाश थींदो। त्रिमूर्ति बि हिते ई ॻायल आहे। त्रिमूर्ति जो चित्र बि रखंदा आहिनि, उन में शिव खे ॾेखारींदा आहिनि। चइबो बि आहे ब्रह्मा द्वारा स्थापना केरु कराईंदा आहिनि, शिव बाबा। विष्णु द्वारा पालना। तव्हां ब्राह्मण हाणे लाइक़ु ठहो था देवता ठहिण लाइ। हाणे तव्हां उहो पाठ वॼायो था। हाणे असां उहो पाठ था वॼायूं, कल्प पोइ वरी वॼाईंदासीं। तव्हां पवित्र ठहींदा आहियो। चईंदा आहिनि बाबा जो फरमान आहे काम रूपी शत्रु ते जीत पायो। मामिकम यादि करो, ॾाढो सहज आहे। भक्ति मार्ग में तव्हां ॿारनि ॾाढो दुख ॾिठो आहे, करे करे थोरो सुख बि आहे त बि अल्पकाल जे लाइ। भक्ति में साक्षात्कार थींदो आहे, सो बि अल्पकाल जे लाइ। तव्हांजी आश पूरी थी वेंदी आहे। साक्षात्कार थींदो आहे, उहो बि मां कराईंदो आहियां। इहे सभु ड्रामा में न हूंदा। जो पास्ट थियो सेकेंड बाय सेकेंड ड्रामो शूट थींदो आहे। जो पास्ट थियो मतिलबु जीअं न रील हल्दी थी वञे, सीन आयो वापसि रिकॉर्ड थी वियो। ईअं जो पास्ट थियो सेकेंड बाय सेकेंड ड्रामो शूट थी वियो। ईअं न थींदासीं हाणे शूट थियो,
न, ये त अनादि ठहियल ड्रामो आहे। जेतिरा बि एक्टर्स आहिनि सभिनि जो पार्ट अविनाशी आहे। मोक्ष त कोई पाईंदो ई न आहे। सन्यासी माण्हू चईंदा आहिनि असां लीन थी वञूं। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ अविनाशी आत्मा आहे। आत्मा बिंदी एतिरी नंढी सी बिंदी में 84 जन्मनि जो पार्ट नूंद आहे। उहो चक्र हलंदो ई रहंदो आहे। जो पहिरियों पार्ट वॼाइण ईंदा आहिनि उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। सभु त वठी न सघनि। तव्हांजे सवाइ ॿिए कंहिंजी ॿुधी में इहा नॉलेज आहे ई न। ज्ञान जो सागर हिकु बाप ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां बाप सां वरसो था वठूं। बाबा असांखे पदत खां पावन ठाहींदा आहिनि। सुख शांती जो वरसो ॾींदा आहिनि। सत्युग में दुख जो नाम निशान न हूंदा। बाबा चईंदा आहिनि आयुष्मान भव, धनवान भव। निवृत्ति मार्ग वारा ईअं आशीर्वाद न ॾेई सघंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाबा सां वरसो मिलियो आहे। सत्य त्रेता सुखधाम। पोइ दुख कीअं थींदो आहे इहे बि कोई न ॼाणंदो आहे। देवताऊं वाम मार्ग में कीअं वेंदा आहिनि उहा निशानियूं आहिनि। जगन्नाथपुरी में देवताउनि जा चित्र ताज आदि पायतल उहे ॾेखारींदा आहिनि। पोइ गंदा चित्र बि ठाता अथनि। इन करे उन्हनि जी मूर्ति काली रखी आहे जंहिंसां सिद्ध थींदो आहे कि देवताऊं बि वाम मार्ग में वेंदा आहिनि। त अंत में बिल्कुलु कारा थी वेंदासीं। हाणे असांखे बाबा पाण जहिड़ो गोरो था ठही आहियूं। पोइ असां वरी कामचिता ते वेही करे कारा थी वेंदासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो भारत केतिरो सुंदर हुयो। पोइ तमो प्रधान ठहिणो ई आहे। ड्रामा प्लान अनुसार हाणे संगम ते तव्हांखे नॉलेज आहे। बाबा आहिनि नॉलेजफुल। तव्हांजो इहो बाप टीचर गुरु टई आहे। इहो सदैव ॿुधी में रहे। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। हीअ बेहद जी पढ़ाई आहे जंहिंसां तव्हां नॉलेजफुल ठहियो था। तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो। उहो चईंदा आहिनि सर्वव्यापी आहे। तव्हां चईंदा आहियो उहो त पदत पावन आहे। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हाणे तव्हां मास्टर नॉलेजफुल ठहिया आहियो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार जो बाप वटि आहे उहो तव्हांखे सेखारींदा आहिनि। तव्हां बि सभिनि खे ॿुधाईंदा आहियो बाबा खे यादि करो त 21 जन्मनि जो वरसो मिली वेंदो। मतिलबु 21 जन्मनि जो वरसो था त 21 जन्म आत्मा पवित्र रहंदी, शांति रहंदी, सुखी रहंदी, आनंद में रहंदी, आत्मिक प्रेम हूंदो। हर शक्ति हर गुण जे रूप में हूंदी ऐं आत्मा खे यादि हूंदो कि मां आत्मा आहियां। वैसे त बाबा 21 जन्म चईंदा आहिनि पर असां ॾाढो जन्मनि जो वरसो बाबा खां वठी वठंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि पूरे कल्प जो पाठ नूंद थो थिए। हर सेकेंड हिकु साल जे बराबरि हूंदो। त असांजी हर सेकेंड स्थिति केॾी ऊची हुजणी खपे। ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न तॾहिं असांजो अॻियां जो पूरो कल्प हुन अनुसार असां जीवन बिताईंदासीं। धारणा है अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार स्वयं रिफ्रेश थी करे रहो। ॿियनि खे बि रिफ्रेश करण लाइ बाप ऐं वरसे जी यादि में रहणो आहे ऐं सभिनि खे यादि दिलाइणो। ॿियो आहे हिन पुराणी दुनिया सां हिन क़ब्रिस्तान सां दिलि न लॻाइणी आहे। शांतीधाम सुखधाम खे यादि करणो। शांतीधाम सुखधाम के शांतीधाम में शिव बाबा खे यादि करो। सुखधाम में पंहिंजो देवपत स्वरूप ध्यानु मिलायो। स्वयं खे देवता ठहिण जे लाइक़ु ठहिणो। वरदाना ईश्वरीय अथॉरिटी द्वारा संकल्प व बुद्धि खे ऑर्डर प्रमाण हलाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो।
जी स्थूल हथ पांव खे बिल्कुलु सहज रीति जाते चाहियो उते हलाईंदा आहियो व कर्म में लॻाईंदा आहियो। वैसे संकल्प व बुद्धि खे जाते लॻाइणु चाहियो हुते लॻाए सघो। संकल्प कयो मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो आत्मा जो बि परमात्मा शिव बाबा, ऐं बुद्धि खे परम धाम में टिकाए छॾियो। बसि परम धाम में मां शिव बाबा सां गॾु आहियां ऐं बाबा जी किरणनि जे हेठां आहियां। बसि त जाते बुद्धि लॻाइणु चाहियो उते लॻाए सघो। हिन खे ई चइबो आहे ईश्वरीय अथॉरिटी। जीअं वाणी में अचणु सहज आहे, वैसे वाणी सां परे वञण बि एतिरो ई सहज थी वेंदो। इन अभ्यास सां तव्हां साक्षात्कार मूर्त ठहींदा। इन अभ्यास सां त हाणे इहे अभ्यास खे सहज ऐं निरंतर ठाहियो तॾहिं चईंदासीं मास्टर सर्वशक्ति आहे। मतिलबु जाते असां जो संकल्प करूं असांजी बुद्धि उते टिकी वञे। हिन अभ्यास सां असां साक्षात्कार मूर्त ठही वेंदासीं। स्लोगन आहे स्वस्थिति शक्तिशाली हुजे त परिस्थिति हुनजे अॻियां कुझु बि न आहे। स्वस्थिति शक्तिशाली हूंदी त परिस्थिति हुनजे अॻियां कुझु बि न आहे। अव्यक्त इशारो तव्हांजे हिकु रस अचल स्थिति जो इहे अचलगर यादगार आहे। जीअं बाप दादा हिकु रस रहंदा आहिनि, वैसे ॿारनि खे बि हिकु रस रहणो आहे। जॾहिं हिक जे ई रस में रहंदा त हिकु रस अवस्था रहंदी। शो शब्द जी निशानी क्वेश्चन मार्क सभिनि खां टेढ़ो हूंदो आहे। जॾहिं शो शब्द निकिरी वेंदो तॾहिं ड्रामा जी भावी ते हिकु रस थेरियम में रही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।